अच्छा हाणे असां केस 2 जेको पढ़ियोसीं यानी ॿी टाइप जंहिंमें छा हुयो त इन्वेस्टमेंट बि अलॻि अलॻि आहे ऐं टाइम बि छा आहे अलॻि अलॻि आहे। कंहिंजो टाइम जेको आहे सो इन्वेस्टमेंट जेको टाइम में मुराद आहे जेतिरो टाइम तव्हांजो कारोबार में पैसो लॻल हुजे। ठीकु आहे। हाणे अकरम हिकु कारोबार शुरू कयो आहे, तव्हां हिनखे सम्झंदा कयो त इहो 1 जनवरी ते स्टार्ट कयो अथई। ठीकु आहे। हिन जो मतिलबु आहे हे घणनि महीननि जे लाइ हिन जा पैसा रहंदा 12 महीननि जे लाइ। ठीकु आहे। चए थो लागत सां कारोबार शुरू कयो 3 महीननि बाद। हाणे तव्हां इमेजिन करे सघो था भाई हिन मतिलबु आहे जनवरी फेबरवरी ऐं मार्च त गुज़री वियो, पोइ हिते भाई घणा महीना बचा 9 महीना। त हिन मतिलबु आहे हिन जी जेका इन्वेस्टमेंट आहे उहा घणनि महीननि जे लाइ रहियल हुई 9 महीननि जे लाइ, हिन जी 12 महीननि जे लाइ। ठीकु आहे। वरी चए थो जेको आहे सो हिन में लॻाया, उनखां पोइ चए थो 6 महीननि खां पोइ, हिन जो मतिलबु आहे हाणे जनवरी फेबरवरी मार्च अप्रैल मई जून 6 महीना गुज़री विया। बाक़ी जेके हिन जा पैसा लॻल हुआ उहे पोइ हिते घणा महीना लॻल हूंदा 6 महीना लॻल हूंदा, यानी जुलाई अगस्त सितंबर अक्टूबर नवंबर ऐं दिसंबर। ठीकु आहे। आई होप तव्हांखे इहो पॉइंट सम्झ में अची वियो हूंदो। हाणे तव्हां छा कंदो, उअं ई तव्हां हिननि जा नाला लिखंदो। छा नाला हुया? अकरम, ऐं ॿियो छा आहे असलम, ऐं टियों कहिड़ो आहे असगर। ठीकु आहे। हाणे हेठो हुननि जी इन्वेस्टमेंट लिखंदो, जेका असल हुनजी इन्वेस्टमेंट आहे उहा आहे 70,000। हिन जी इन्वेस्टमेंट घणी आहे 40,000 ऐं हिन जी इन्वेस्टमेंट घणी आहे 40,000। ठीकु आहे। हाणे तव्हां मथे ई मां जीअं सर्किल करे पंहिंजी सहूलियत लाइ लिखी आयो आहियां त या स्टेटमेंट में पढ़ण में असांखे सम्झ में अचे थो त असलम जा अकरम जा पैसा 12 महीना लॻल हुया। हिन मतिलबु आहे हिन जी जेका इन्वेस्टमेंट आहे उहा घणनि सां मल्टीप्लाई थींदी 12 सां। हिन जा पैसा घणनि टाइम लाइ लॻल हुया, ॾिसो 9 महीननि जे लाइ, छो जो 3 महीननि खां पोइ आयो न, इन करे हिन जी इन्वेस्टमेंट घणनि सां मल्टीप्लाई थींदी 9 सां। ठीकु आहे। वरी अचूं था पिया त हिन जी इन्वेस्टमेंट घणनि सां मल्टीप्लाई थींदी, छो जो 6 महीननि खां पोइ आयो, यानी हिन जा पैसा सिर्फ़ु 6 महीननि जे लाइ पिया हुया, त हिन जी इन्वेस्टमेंट 6 सां मल्टीप्लाई थींदी। ठीकु थी वियो। हाणे सिंपल तरीक़ो आहे 1 2 3 4 0 आहिनि, इहे तव्हां अॻु में लिखो या अॻु में हे ॿई ज़रब कयो। 7 12 घणो थी वेंदो 84। न अचेव त अलॻि सां रफ़ ते सॉल्व करे ॾिसो। ज़रब तव्हांखे हीअं करणी आहे, हिन में तव्हांजूं 2 3 स्किल्स ग्रूम थियनि थियूं, यानी तव्हांखे मल्टीप्लिकेशन बि अचे थी पई, त सिर्फ़ु अंग ज़रब कंदो, बाक़ी 1 2 3 4 0 पोयों रखी छॾंदो। ठीकु थी वियो। हाणे ॾिसो हिकिड़ो स्टेप सिर्फ़ु हिन में वाधारो हे, हाणे असल ईअं सम्झो हाणे हे ई न आहे, बसि हाणे हितां खां तव्हांजी अॻिते तव्हांखे सॼी कहानी ईंदी आहे। 9 ज़रबिया 4 नाचोक 36, पोयों 1 2 3 4 0 1 2 3 4 0 ॾिनासीं। हिते ॾिसो 4 6 24। ठीकु आहे। हाणे 1 2 3 4 0। हाणे ॾिसो इन जो मतिलबु आहे ईअं सम्झी खणी चओ त अकरम 84,000 इन्वेस्ट कया, असलम 36,000 इन्वेस्ट कया, असगर जेको आहे सो 24,000 इन्वेस्ट कया। अॻिते तरीक़ो तव्हां ख़बर आहे, हितों बि 4 0, हितों बि 4 0, हितों 3 0 न, सॉरी मां भुली वियो न, चोथों 0 ॾियणो हुयो। 1 2 3 4 0, 4 0 कटिजी वेंदा। ठीकु आहे। 4 4 0 सभिनि मां कटिजी विया। हिन वटि बचंदो 84, हिन वटि बचंदो 36, हिते घणो बचंदो 24। इहो बि तव्हांखे ख़बर आहे त नंढो खोड़ो हणंदो ॿिन्हिनि जो त यको तव्हांखे खोड़ा हणणा पवंदा। कोशिशि कयो वॾो में वॾो हणो, जेतिरो वॾो खोड़ो हणंदो ओतिरो तव्हांजी सिंप्लीफिकेशन जल्दी थींदी। ॾिसो मां ख़बर आहे त ॿारनि जो खोड़ो सभिनी ते वञे थो। 1 12 12 2 12 24, 1 12 12 2 12 24, 3 12 36, ॿारनि जो खोड़ो 3 दफ़ा, हिन ते 7 12 84 7 दफ़ा वियो। ठीकु आहे। हाणे हे सादी सूरत में अची वई निस्बत, इन खां वधीक सादी न थींदी। हाणे जोड़ कंदासीं, 7 ऐं 3 10 ऐं 2 12 थी वियो। ठीकु आहे। हे घणो थी वियो 12,000, सॉरी 12। हाणे निस्बतुनि जो जोड़ जेको आहे असां हिन जे हेठों खणी ईंदासीं। मुनाफ़ो असांजो ॾिसो घणो आहे 28,800 रुपया आहे। मां हिते लिखंदुमि 28,800 डिवाइडेड बाय घणो 12। ठीकु आहे। हाणे हितों ॾिसो तव्हांखे छा करिणो आहे, हाणे ॿारनि जो खोड़ो पढ़णो आहे, डायरेक्ट ॿारनि जो पढ़ो। ॾिसो ॿारनि जो खोड़ो हिन ते हिकु दफ़ो 24 ते पढ़ंदा, 1 12 12 2 12 24 3 12 36 वधी वियो, इन करे असां 28 ते पहिरियों सॉरी पढ़ूं था। 1 12 12 2 12 24, असांखे बीहारणो 28, असां बीहारियोसीं 24, 4 हितों बची पिया, उहे 4 ईंदा हेॾे, घणो थी वेंदो 48। हाणे वरी ॿारनि जो खोड़ो हिन ते 1 12 12 2 12 24 3 12 36 4 12 48, हिन जो मतिलबु आहे टोटल हिन ते वियो 24 दफ़ा। 1 2 0 इन ॿिन्हिनि 0 ते न वेंदो, हे पोयों ॾेई छॾंदासीं। हे 2400 जेको आहे सो इहो असांजो छा निकितो आहे 1 शेयर। हाणे अॻिते तव्हांखे ख़बर आहे त हे 2400 हिन 7 सां मल्टीप्लाई थींदो, यानी अकरम जे लाइ छा थींदो, हे अकरम इज इक्वल टू 7 ज़रबिया घणो थी वेंदो 2400। ठीकु आहे। अहिड़े तरीक़े सां वरी असलम जो छा थींदो, घणा हिसा अथसि हुनजा 3 ज़रबिया 2400 थींदो। ठीकु आहे। वरी हिते छा थींदो असगर, असगर जा घणा हिसा आहिनि, असगर जा हिसा आहिनि 2, त इन जो मतिलबु आहे 2 ज़रबिया 2400 थींदो। 1 शेयर असां साॻियो रखंदासीं, मल्टीप्लाई कंहिंसां कंदाऊं जेतिरे हुनजा शेयर्स हूंदा आहिनि, आख़िर में जेको सादी तरीन सूरत में हुयो 7 सां, हिते 3 सां, हिते 2 सां। हाणे हिते अगेन ज़रब करण जो साॻियो तरीक़ो आहे 7 ज़रबिया 24, न अचेव तव्हां हिते मिंट में मल्टीप्लिकेशन करे ॾिसो। 7 चौक 28, 2 मथे विया, 7 ॾूं 14 ऐं 2
16 ठीकु आहे। हाणे हिते अची वेंदो हिननि ॿिन्हिनि जी ज़रब ओ हे ऐं हे, हिन अची वेंदो 168 ऐं पोयों 1 ऐं 2 ज़ीरो ॾेई छॾियासीं, यानी 16,800 ठीकु आहे। हिते ॾिसो 24 दरमियान 3 न ईंदो मूंखे बि, 24 दरमियान 3 4 ट्रिक 12, हिकु मथे वियो 2 ट्रिक 6 ऐं 1 7, इन जो मतिलबु आहे 24 ऐं 3 जी ज़रब ईंदी 72 ऐं पोयों 1 2 ज़ीरो, ज़ीरो जी ज़रब न कबी आहे, बसि डायरेक्ट ज़ीरो ॾेई छॾियो। हिते अचो 24 दरमियान 2 16 आहे, 24 खे डबल करे छॾींदासीं, घणो थी वेंदो 48 थी वेंदो 48 ठीकु आहे। 48 पोयों 2 ज़ीरो ॾींदासीं, हे असांजो 4800। हाणे तव्हां जोड़ कंदो, हे तव्हांजो 28,800 बि ईंदो। ॾिसो चेक करे ॾिसूं था त 16,000 आहे न, हे 200 वाधारा आहिनि, हिन में मिलायूंसि था 17,000, 17,000 ऐं 7,000 घणा थी वेंदा 24,000, 24,000 ऐं 4,000 28,000 ऐं 800 हे बि मिलाईंदासीं, टोटल 28,800 तव्हां विरायासीं। पर ॾिसो कहिड़े तरीक़े सां विरायासीं, जंहिंजी जेतिरी इन्वेस्टमेंट हुई ऐं जेतिरो टाइम लॻल हुई उन हिसाब सां हुनखे रिटर्न मिलियो। आई होप तव्हांखे हाणे सम्झ में अची वेंदो। अॻिते सॼो तरीक़ो साॻियो आहे, सिर्फ़ु हिकिड़ो स्टेप वाधारो आहे त महीननि सां हुनखे ज़रब कयो। केतिरा महीना, जेतिरो टाइम हुननि जो पैसो कारोबार में पियो हुयो ओतिरे सां। ॾिसो हिन जो 12 महीना पियो त 12 सां मल्टीप्लाए कयोमांसि, हिन जो घणा महीना पियो हुयो 9 महीना, छो जो 3 महीननि खां पोइ आयो न, हिते तव्हां ॾिसी सघो था पिया न, हे वरी घणनि महीननि खां पोइ आयो, ॾिसो चए थो 6 महीननि खां पोइ आयो, त इन जो इन्वेस्टमेंट घणनि सां मल्टीप्लाए थींदी 6 सां। अॻिते बाक़ी तरीक़ो साॻियो आहे, हिते ईअं सम्झो स्टेप 1 ज़ीरो रिमूव कयो, स्टेप 2 जेको बचियो हुयो हुनखे सिम्प्लीफाई कयो, स्टेप 3 हिन जी निस्बतुनि जी जोड़, स्टेप 4 हेॾे वंड में खणी वञो, हे 1 शेयर अची वियो, 1 शेयर हर कंहिंजे जेतिरा पार्ट आहिनि या जेतिरा हिसा या भाङा बीहनि था हुन सां मल्टीप्लाए कयो, हे तव्हांजो थी वियो। आई होप तव्हांखे हिन टाइप जा क्वेश्चन सम्झ में अची विया हूंदा। हाणे कुझु प्रैक्टिस क्वेश्चन मोकिलियांव थो, इहो सॉल्व करे ॾेखारियो। थैंक यू सो मच।